नाज़रीन अवां खे अहम ख़बर का आगाह कंदा हलूं त राणीपुर में अगवा थियल नींगर आदेश कुमार 10 ॾींहं गुज़रण बावजूद बाज़ियाब न थी सघियो आहे। एस न्यूज़ जे रिपोर्टर वकार सोलंगी मूजिब पुलिस कयल वाइदे बावजूद नींगर खे बाज़ियाब नाहे कराए सघी। क़ौमपरस्त अॻवाणनि जे सॾ ते धाणे जूं तयारियूं शुरू कयूं वयूं आहिनि। डॉक्टर नियाज़ कालाणी, पुनल सारियो ऐं ॿिया अॻवान खीर बाज़ार में धाणे वारे हंधि पहुची विया आहिनि, जॾहिं त वॾे अंग में औरतुनि बि धाणे में शिरकत कई। धाणे सबबि ईंदड़ वींदड़ रस्ता बि बंदि थी विया। नाज़रीन अवां खे हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त राणीपुर में अगवा थियल नींगर आदेश कुमार 10 ॾींहं गुज़रण बावजूद बाज़ियाब न थी सघियो आहे। एस न्यूज़ जे रिपोर्टर वकार सोलंगी मूजिब पुलिस कयल वाइदे बावजूद नींगर खे बाज़ियाब नाहे कराए सघी। क़ौमपरस्त अॻवाणनि जे सॾ ते धाणे जूं तयारियूं शुरू कयूं वयूं आहिनि। डॉक्टर नियाज़ कालाणी, पुनल सारियो ऐं ॿिया अॻवान खीर बाज़ार में धाणे वारे हंधि पहुची विया आहिनि, जॾहिं त वॾे अंग में औरतुनि बि धाणे में शिरकत कई। धाणे सबबि ईंदड़ वींदड़ रस्ता बि बंदि थी विया।